अस्सलाम वालेकुम नवाब शाह। खपे सूहतों जी रुगो रहनुमाई खपे। दीवाना ऐं चरिया माण्हू असांखे केर थो चाहे, असां एबन भरिया माण्हू असांखे केर थो चाहे। मुंहिंजा वॾड़ा अणपढ़िया पर ॾेह जा ॾाता रहा, खूह खोटण वण लॻाइण जो कंदा कमकार हा। हसी पल सभेई उॾाणा वञनि था, अखियुनि खां अखियुनि जा पुछाणा वञनि था। दर्द सां दोस्ती रखी ॾिसजे, दावते ज़िंदगी रखी ॾिसजे। अख सेवण दिल देबल आहे, सिंध असां लाइ जीजल आहे। चुप जो सॻो चपन खां छाले नथो छिजे, हाणे त हे किलाईअ जो हाउ थो हिजे। रोग अपने ही रो गया बादल और दुनिया को धो गया बादल। वाक़या है कि फिर नहीं लौटा उस पहाड़ी पे जो गया बादल। वाह वाह वाह। त मां तो चवां त खलाउनि में उॾामी पियो, भरियो ख़ाली नथो सम्झी। सुरनि जा रंग सम्झी थो, सदा सवाली नथो सम्झी। इंतहाई इज़त ऐं एतिराम सां क़िबला साईं मोहम्मद मुनीर शाह ज़ाकिर साहब खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। दोस्तों हक़ मौजूद बस सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त हीउ जेको अॼोको प्रोग्राम थियो आहे नवाब शाह में अहिड़े ख़ूबसूरत प्रोग्राम करण ते जिथे असांजा आर्ट्स काउंसिल जा जेके नौजवान आहिनि, इतिहासगिरियो ऐं दोस्त आहिनि, उते हिन जो सहरो असांजे डिप्टी कमिश्नर साईं बाज़ादो सादके जे दिल जी उन ते वञे थो। हीउ मां सम्झां थो त पहिरियों हिकिड़ो अहिड़ो मेलो आहे जंहिंमें हीउ नौजवान आया आहिनि, मुंहिंजियूं नियाणियूं आयूं आहिनि, भेनरूं आयूं आहिनि, ॿारनि जे लाइ वॾा आहिनि, असांजे लाइ महफ़िलनि जो इंतज़ाम कयो आहे। अहिड़नि प्रोग्रामनि खे हिमत अफ़ज़ाई थियणु खपे ऐं असांजी ख़्वाहिश हूंदी म्यूनिसिपल कमिश्नर्स जेके चेयरमैन आया आहिनि, मेयर आया आहिनि, त अहिड़ा कल्चरल फंक्शन थियनि। उनजो सबबु इहो आहे त माण्हुनि वटि साह खणण जी जाइ कान्हे, माण्हुनि वटि एंटरटेन थियण जी का जाइ कान्हे। उन ॻाल्हि तव्हां ॾिसो था, इनशाला वरी थींदो त सिंध जी सकरड़ जी नवाब शाह जी तारीख़ ते बि ॻाल्हाईंदासीं, इनशाला गॾिजी ॿुधाईंदासीं। मुझे रान लखे कर है मुपवे दूर वजोदिला। ही तुंहिंजो छा हाल थी वियो आहे मूमल? ही उभ जेॾा उजागा तूं पंहिंजी अखियुनि में पाले रखिया आहिनि। आउं तोखे कीअं सम्झायां त राणे बिना हर रात नाहे हूंदी। मुझे रान लखे कर है मुपवे दूर वजोदिला। ही छा मूमल, तुंहिंजी अखियुनि में ॻोढ़नि जा ही बेबाह मोती? तूं रोई थी? ओह खुदाया, मुंहिंजे करे तुंहिंजी अखियुनि में लुड़काया आहिनि। ऐं ॾोही आहियां, ही राणो ही मेंदरो मुजरम वांगुरु तुंहिंजे अॻियां सीस नवाए बीठल आहे। जा चाहीं सज़ा ॾे। मेड़ मुझा थी में धरा, मेड़ मुझा थी में धरा, भलो मियाँ पादुग चयबल पाए बोला। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम दोस्तन के मेहमानन के अस्सलाम वालेकुम। हिते जेके असांजा आर्टिस्ट आहिनि, डिपार्टमेंट्स या हेड, असांजा पॉलिटिकल पार्टीज़ या हेड, मीडिया, लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़, तमाम अगर मां कंहिंखे विसारियां पियो, ख़ासि तौर ते यंगस्टर्स जेके हिते मौजूद आहिनि,
उन्हनि सभिनीनि खे अस्सलाम वालेकुम एंड थैंक यू सो मच फॉर कमिंग। पर मूंखे अॼु इलाही ख़ुशी थी आहे इन प्रोग्राम खे फाइनली ऑर्गेनाइज़ करे। बुनियादी तौर ते मुंहिंजो आइडिया मुंहिंजे ज़हन में जेको हो इन प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ कराइण जो इहो हो त असांजा जेके लोकल आर्टिस्ट आहिनि, असांजा जेके लोकल शाइर आहिनि हिते जा शहीद बेनज़ीराबाद जा, स्टोरी राइटर्स आहिनि, असांजा फोक सिंगर्स आहिनि, या असांजा जेके यंगस्टर्स हाणे शाइरी जी तरफ़, स्टोरी राइटिंग जी तरफ़, नॉवेल्स जी तरफ़ या फोक सिंगिंग जी तरफ़ अची रहिया आहिनि, त उन्हनि खे हिकिड़ी अपॉर्चुनिटी प्रोवाइड कजे, हिकिड़ो प्लेटफॉर्म प्रोवाइड कजे जिते हो पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे सघनि, परफॉर्म करे सघनि। ऐं गॾोगॾु मां हमेशह इहो ज़रूरी सम्झो आहे त असांजी जेका आवाम आहे उनखे हिकिड़ी अहिड़ी स्पेस प्रोवाइड कजे जंहिंमें उहो ब्रीथ करे सघनि ऐं पंहिंजा जेके आम रूटीन जा मैटर्स आहिनि उन्हनि खां हटी करे का एंटरटेनमेंट जी अपॉर्चुनिटी उन्हनि खे प्रोवाइड कई वञे। डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन हमेशह इन जे लाइ कोशिशि कंदी रही आहे, इंशाअल्लाह ताला असीं अॻियां बि कंदा रहंदासीं। मां तमामु दोस्तनि जो जेके हिते मौजूदु आहिनि, जिन्हनि हिते मुशाइरे में असांखे शाइरी ॿुधाई पंहिंजी, जिन्हनि असांखे मकाला ॿुधाया, फ़कीर शौकत हिते मौजूदु आहिनि, ॿिया असांजा दोस्त जेके फोक सिंगर्स आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। उन्हनि सभिनीनि जी पार्टिसिपेशन जो थोराइतो आहियां ऐं मूंखे इहा उमेदु आहे त असीं इहा रिवायत जेका अॼु असां स्टार्ट कई आहे इन खे अॻियां बरक़रार रखंदासीं ऐं इन में हिक ॿिए जो साथ ॾींदासीं ताकी इहा शइ हमेशह आईंदा कंटिन्यू रहे। अलाह साईं तव्हां सभिनीनि जो हामी और नासिर हुजे। वॾी महिरबानी।